लाड़काने खां रिपोर्ट करे रहियो आहे हैदर अली सुर्यो। लाड़काने में फुटपाथनि तोड़े रोडनि रस्तनि ते हद दख़लनि जी आज़ार वधी वञण वारी शिकायत ते मेयर लाड़कानो एडवोकेट अनवर अली लहर नोटिस वठंदे टीम खे फौरी कार्रवाई करण जी हिदायत जारी करे छॾी। मेयर लाड़कानो एडवोकेट अनवर अली लहर जी एंटी इंक्रोचमेंट टीम जे अमलदारनि जीएम झंझण वहीद शेख ऐं ॿियनि शहर जे म्यूनिसिपल स्टेडियम रोड, जुल्फकार बाग रोड, कायम शाह बुखारी रोड, मच्छी मार्केट रोड समेत ॿियनि हंधनि ते फुटपाथ तोड़े चौकनि चौराहनि ते गैर कानूनी तौर हद दख़लियूं कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे फुटपाथ रोड रस्ता खाली कराए वरिता। कार्रवाई दौरान गैर कानूनी हद दख़लियूं कंदड़नि तोड़े रेढ़नि वारनि जो सामान ज़ब्त कयो वियो। उन हवाले सां मेयर लाड़कानो एडवोकेट अनवर अली लहर सहाफ़ियुनि खे ॿुधायो त शहर जे रोड रस्तनि ते हद दख़लनि सबबि ट्रैफ़िक जाम थियण सां शहरी मसइलनि ऐं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया हुआ। अहिड़ी शिकायतूं मूं वटि पहुतियूं जंहिं ते आउं नोटिस वठंदे एंटी इंक्रोचमेंट टीम खे कार्रवाइनि लाइ हिदायतूं कयूं आहिनि। एंटी इंक्रोचमेंट टीम शहर में कार्रवाइयूं करे रोड रस्ता क्लियर कराए वरिता आहिनि। शहर जा रोड रस्ता शहरियुनि जे इस्तेमाल लाइ आहिनि। कंहिंखे बि उन्हनि रोडनि रस्तनि ऐं फुटपाथनि ते कब्ज़े जी इजाज़त न ॾिबी। हुन चयो त वापारी लाड़काने जी सोसाइटी में अहम किरदारु अदा कनि था, जिन जे सहकार सां शहर में गैर कानूनी हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे शहर खे हद दख़लनि खां पाक बणाईंदासीं।